कूड़ ॻाल्हाइण वारे इंसान जे मथां अल्लाह जो अज़ाब ॾुखनि जो नाज़िल थींदो आहे। छो जे इंसान सां तव्हां कूड़ ॻाल्हायो था, थी सघे तव्हांजे कूड़े खे उहो सच करे पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ ते रखे। यादि रखो, पर रब तव्हां मां वाक़िफ़ु आहे, रब तव्हांखे ॾिसे थो। उन इंसान मां त कुझु वक़्तु तव्हां कूड़ ॻाल्हाए पंहिंजा कम कढी ईंदो, पर ख़ुदा जो कसम लफ़्ज़ यादि रखिजांइ, उन खां बाद में सुकून ऐं राहत हिन जे लाइ पियो ॻोल्हाए कंदे। फ़ाइदो छा आहे? अॼु जीअं मोबाइल दौरु वधंदो थो वञे, तीअं ई मन इंसान खां कूड़ निकिरंदा था वञनि। पंहिंजी ज़िंदगी जो स्टेटस उहो ई बणायो जेको तव्हांजो आहे। हिन हुन जी शयूं खणी न पायो, हिन जी ड्रेस पाती जा, हिन जी चंपल पाती जा, हिन जी घड़ी पाती, परावनि टपड़नि ते पंहिंजा स्टेटस न बणायो। जंहिं हाल में आयो इन ते शुक्र कयो, उन जो इंतज़ारु कयो। जेका शइ तव्हां वटि आहे न त उन जो शुक्र अदा कयो, जेका न आहे न त उन जो इंतज़ारु कयो, अल्लाह तव्हांखे अता कंदो। बाक़ी इहे कूड़ वारी ज़िंदगी गुज़ारण खां बहितर अथई सच वारी ज़िंदगी गुज़ार। जेके अल्लाह जा वली न, अल्लाह जा वली इहे ईअं न थिया, इहे अल्लाह जा मौजज़ा ॾिसी वली थिया। अल्लाह जा वली ईअं वली न थिया, इन्हनि रब जी अदाऊं ॾिठियूं, रब जा मौजज़ा ॾिठा, रब जा रंग ॾिठा, तॾहिं उहे वली थी विया, जिन खे पंहिंजे घरनि जी बि ख़बर कोन हुई। अल्लाह सां एतिरा सचा थी विया। तव्हां हिन दुनिया जे लाइ था कयो, वलियुनि कंहिंजे लाइ कयो? आख़िरत जे लाइ। आख़िरत में जेको सुकून, उन में त मौत बि कोन्हे को आख़िरत में। आख़िरत जे लाइ तव्हां सोचो नथा, दुनिया जे लाइ सोचो था। बाद में तव्हांखे सॼी ज़िंदगी या क़बर में आख़िरत में तव्हांखे पछतावा वारी गुज़ारणी आहे। पछतावा वारी ज़िंदगी खां पहिरियों सोचो त मूंखे कहिड़ी ज़िंदगी गुज़ारणी आहे। सुठा लफ़्ज़ इस्तेमालु कयो, कूड़ ॻाल्हाइण खे ख़तमु कयो, सच जा रस्ता अख़्तियार कयो। रब पाक तव्हांखे राहत ॾींदो, दिली सुकून ॾींदो, मालामाल कंदो। मोमिन इंसान कॾहिं बि जल्दबाज़ी न कंदो। मोमिन इंसान खे ख़बर आहे जेको अॼु ॾींहुं आहे इहो सुभाणे न हूंदो। ॾुखिया ॾींहं, तकलीफ़ वारा ॾींहं गुज़री वेंदा आहिनि। तव्हांखे बे औलादी बि थींदी आहे, परेशानी थींदी आहे। रब जी रज़ा खे केरु नथो सम्झी सघे। रब ॾिस न, जेको इंसान जे लाइ चाहींदो आहे बहितर चाहींदो आहे, कंहिं इंसान जे लाइ बुरो न चाहींदो आहे। अल्लाह पाक छो? हो ख़ालिक़ अकबर आहे, पूरी काइनात जो बादशाह। उन जे ख़ज़ाननि में कमी कान्हे का। तोखे न मिलंदो, वक़्त जो इंतज़ारु कर। तूं रब खे आज़माईंदो आहे, रब तोखे ॾिसंदो आहे। रब तोखे ॾिसंदो आहे। छा ॾिसंदो आहे रब? त मन बंदो पंहिंजी सिधी राह ते अचे। सिधी राह ते अचण वारनि खे थोरी तकलीफ़ मिलंदी आहे, अज़ियत परेशानी मिलंदी आहे। उन खां बाद में शुक्र में ज़िंदगी गुज़ारींदे, हर वक़्तु अल्लाह जो शुक्र कंदे, ख़बर बि न पवंदी काॾों तोखे अता थियो, काॾों तोखे मिलियो। पर कूड़ी ज़ुबान ॻाल्हाइण वारा इंसान उहे तबाह ऐं बर्बाद हो। केॾी बि सुकून में रहण जी कोशिशि कनि, उन्हनि खे सुकून न मिलंदो आहे। यादि रखो, उहे रखी मन अहिड़ो बेचैन थी वेंदा आहिनि जो ख़ुदिकुशी जे मोड़ ते हली वञे। छो त उन्हनि जी ज़बान ते आहे ई कूड़ न। कूड़े इंसान खे सिधो रस्तो कॾहिं बि नज़र न ईंदो आहे। कूड़ो इंसान पियो रुगो ठगी जो सोचींदो, हुन सां फ्रॉड जो सोचींदो। हक़ ऐं सच जा रस्ता अख़्तियार कयो, तव्हांजी ज़िंदगीअ में मुश्किलात ई न ईंदी। जज़ाकल्लाह ख़ैर, मअस्सलाम।